इंतहाई अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन वाक़िए नालू सेवण बरसात तेज़ रफ़्तार वेन बोड वारे पानी में कल्टी थी पई आहे जंहिं सबब 18 ॼणा फोत थी विया ऐं 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे बाद इमदादी टीमुन पहुची फोतन जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए अस्पताल मुंतकिल कयो आहे। ॿुधायो पियो वञे त तेज़ रफ़्तारी सबब वेन ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी पाणीअ में कल्टी थी आहे। हादसे सबब 18 ॼणा फोत थी विया, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। होॾां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह रोड हादसे जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। सेवण भरिसां तेज़ रफ़्तार वेन बोड वारे पाणीअ में कल्टी थी पई आहे जंहिं सबब 18 ॼणा फोत थी विया, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे बाद इमदादी टीमुन पहुची फोतन जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए फौरी तौर ते अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त तेज़ रफ़्तारी सबब वेन ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी पाणीअ में गलती थी पई आहे। हादसे सबब 18 ॼणा फोत थी विया, चए त 4 ॼणा ज़ख़्मी भी थी पिया आहिनि। होॾां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह रोड हादसे जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सेवण भरिसां इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। इन हवाले सां अव्हां खे आगाही ॾियूं पिया। सेवण भरिसां तेज़ रफ़्तार वेन बोड वारे पाणीअ में कल्टी थी पई आहे जंहिं सबब 18 ॼणा फोत थी विया आहिनि, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर कादिर कुंबर सां। कादिर, अपडेट कजो, इहो वाक़ियो कीअं थियो आहे? जी निदा बिल्कुल तव्हांखे ॿुधायां त ही खैरपुर मीरज से आया हुआसीं जेके हैदराबाद खां जेको कलंदर लाल शहबाज़ ज़ियारत करण खां पोइ वापसि ॻोठ वञनि पिया त सेवण भरिसां इंडस आहे ते जेको ॿोॾि दौरान कट ॾिनल हो इंडस आहे कि उन जेको आहे तेज़ रफ़्तारी सबबि उन कट वारी खॾ में जेको आहे तेज़ रफ़्तार गाॾी किरी पई आहे जंहिंमें जेको आहे हिन वक़्तु बि 18 जेके माण्हू उहे फोत थी चुका आहिनि ऐं 4 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। अञा ताईं जेको आहे कुझु माण्हू ज़ख़्मी हुन गाॾी में फाथल आहिनि जंहिंमें फोतनि में तव्हांखे ॿुधायां वॾो तइदाद औरतुनि ऐं नंढड़े ॿारनि जो आहे ऐं मर्द बि हुन में शामिल आहिनि। पर हिन महिल ताईं 18 जेको आहे डेड बॉडी जेके लाश उहे सेवण जे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में जेको आहे मुंतकिल कया आहिनि। रेस्क्यू जी टीमूं हुते पुॼी वियूं आहिनि ऐं जेको आहे वॾे तइदाद में शहरी बि जीअं वाक़ियो माण्हुनि खे ख़बर पई आहे त हुते पहुची विया आहिनि। तव्हांखे ॿुधायां त अॼु वॾो अफ़सोसनाक जेको आहे हादसो हिते सेवण में पेश आयो आहे। अच्छा कादिर, ॿुधाइजो त फोतनि जी सुञाणप थी आहे? न, फोतनि जी अञा सुञाणप न आहे थी सघी छाकाणि त माण्हू तक़रीबन जेके उन्हनि जा फोत थी विया जेके बाक़ी ज़ख़्मी आहिनि उन्हनि जी जेका अञा हालत अहिड़ी न आहे जेका उन्हनि खां जेको आहे माण्हू पुछी सघे त इन करे अञा ताईं जेको आहे अञा इहो न थी सघियो आहे त उहे ज़ात जा केरु आहिनि ऐं जेको आहे किथां जा रवासी आहिनि। इहो एतिरो इतलाह मिलिया आहिनि त खैरपुर मीरज जे इलाइक़े जा जेके रवासी ॿुधायो वेंदा। ठीक आहे कादिर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी। नाज़रीन, इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हां सां शेयर कंदा पिया हलूं। सेवण भरिसां तेज़ रफ़्तार वेन बोड वारे पाणी में कल्टी थी आहे जंहिं सबब 18 ॼणा फोत थी विया, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे बाद इमदादी टीमुन पहुची फोतुनि जा लाश ज़ख़्मियुनि खे खणाए अस्पताल मुंतकिल कयो आहे। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह रोड हादसे जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सेवण भरिसां तेज़ रफ़्तार वेन बोड वारे पाणी में कल्टी थी पई आहे जंहिं सबब 18 ॼणा फोत थी विया, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे बाद इमदादी टीमुन पहुची फोतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए अस्पताल मुंतकिल कयो आहे। ॿुधायो पियो वञे त तेज़ रफ़्तारी सबब वेन ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी पाणीअ में कल्टी थी पई आहे। हादसे सबब 18 ॼणा फोत थी विया, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह रोड हादसे जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़। हाँ निदा बिल्कुल सिंधे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सेवण ऐं बान सैदबाद जे विच में जेको मुसाफ़िर वैन जो जेको हादसो थियो आहे उनमें 18 जेके मुसाफ़िरनि उन्हनि जे हवाले सां फोतगी जी जेका इतला आई उन ते सिंधे वॾे वज़ीर नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर जामशोरो पुलिस खे वाक़े वारे हंध ते पहुची रेस्क्यू ऑपरेशन खे तेज़ करण जी न सिर्फ़ हिदायत कई आहे बल्कि संदसि चवणो त कोशिश कई वञे त जानी नुक़सान जेको आहे उनखे बचाए माण्हुनि खे न सिर्फ़ अस्पताल ताईं जल्द पहुचायो वञे उन्हनि खे इलाज जी जेका सहूलियत जल्द खां जल्द जेका ॾिनी वञे जीअं उन्हनि जी जानियूं बची सघनि। त इहो हादसो तमामु वॾो आहे ऐं तक़रीबन रोड ते जेको ड्यूल वे न थियण सबबि रोज़ाने जेको इहे हादसा मामूल बणिजी वियो आहे ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी तोड़े न सिर्फ़ जानियूं विञाइनि था बल्कि माज़ूर पिणु बची वञनि था। जेतोणीकि सिंध हुकूमत पारां केतिरनि सालनि खां वठी वफ़ाक़ी हुकूमत खे हिन रोड जी तामीर जे हवाले सां पैसा बि जारी कया विया आहिनि। 7 अरब रुपया वफ़ाक़ वटि पियल आहिनि पर बदकिस्मती सां रोड जी जेका तामीर न थियण सबबि आए ॾींहुं जेके हादसा मामूल बणियल आहिनि ऐं अॼु
ॿीहर जेको इहो हादसो थियो आहे। वॾे वज़ीर वाक़े जो नोटिस वरिती, इंतज़ाम में न सिर्फ़ वाक़े वारे हंध ते पहुची मुतासिर जेके हादसे जा शहरी आहिनि उनखे इलाज माल जी ताईं रसद जेका आहे उनखे यकीनी बनाइण जी हिदायत कई आहे। जी निदा ठीक है फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन, ही इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सेवण भरिसां तेज़ रफ़्तार वेन बोट वारे पाणी में कल्टी थी पई आहे, जंहिं सबबि 18 ॼणा फ़ौत थी विया, जंहिं ते 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे बाद इमदादी टीमुनि पहुची फ़ौतनि जा लाश ज़ख़्मियुनि खे खणाए अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ॿुधाए पियो वञे त तेज़ रफ़्तारी सबबि वेन ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी पाणीअ में कल्टी थी पई। हादसे सबबि 18 ॼणा फ़ौत थी विया, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह रोड हादसे जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे।